अल्लाह जी मेहरबानी है। अल्लाह ताला तुझे नंग खातूने जन्नत जेला कुदरती आज कराए रखो आज को क़यामती मलाक ढोईंदा रहंदा। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। या हबीबे खुदा दा उम्मती आओ। हजरत हबीबे करीम जी न्याणी जन्नती औरतुन जी सरदार अब आओ न राजा ॻाल्हायो न की उते मौलवी याद होंदा न की मौलवी जूं घर वारियूं न की पीर जूं घर वारियूं न की वॾेरनि जे घर वारियूं जे काइनात जे औरतुन जी सरदार त फातिमा ज़हरा सरदार जो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐलान थींदो महशर जे मैदान वारो कंध हेठि कयो कंध झुकायो या अल्लाह छा मामिलो आहे ऐलान थींदो अॼु मुंहिंजे हबीब जी पाक दामन न्याणी फातिमा ज़हरा जी सवारी महशर जे मैदान मां लंघी रही आहे उन जो अदब एहतराम करण मां कंहिंखे मजाल न आहे जो मथे निगाह करे निहारे। हजरत अली साईं जो ॾींहुं शहादत जो वाक़ियो हिन महीने में थियो आहे ऐं मुनासिबत लिहाज़ सां अर्ज़ पियो थो कयां मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती आओ। हजरत अलीअ खे अल्लाह ताला कुंवार प्यारी ॾिनी आहे बच्चा प्यारा ॾिना हल हबीब करीम सां गॾु रहण वारो आहे ऐं हक़ ऐं सच वारो प्यारो अली आहे। सुभान अल्लाह हाँ या न बेशक हिकु दफ़े साईं था फरमाइनि अली जी मुंहिंजा आका तुंहिंजो मिसाल हजरत ईसा वारो आहे कंहिं वारो नबी साईं था फरमाई कंहिंखे ॾाढा ॻाल्हायो हज़रत अली साईं अब मूंखे ॾे लिकायोसि काॾे था फरमाई हजरत अली जे मुर्तज़ा खे शेर खुदा खे चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा अली जी मुंहिंजा आका तुंहिंजो मिसाल हजरत ईसा नबी वारो आहे कीअं आका हमेशा ईसा जे अॻियां ॿ मामला हुआ अहब्बतहुन नसारा व अबग़ज़तहुल यहूद उन सां ईसाइन मोहब्बत रखी ऐं यहूदनि बुग़्ज़ रखियो पर हू मोहब्बत में हद खां लंघे विया यहूदी बुग़्ज़ में तबाह थी विया। अली तुझे अञा ॿेड़ा मामला ईंदा के माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह तोखे अल्लाह चई वेही रहंदा के तो में ग़लत अक़ीदा रखे वेही रहंदा के तुंहिंजी दुश्मनी करे वेही रहंदा के तुंहिंजी क़िला वेही कंदा। जाने हिकिड़ो टोलो आहे जन लिखा किताब त नऊज़ बिल्लाह अली बिन नाहकते हुसैन बिन नाहकते तो खुदा गंदी अक़ीदे खां बचाए आमीन अल्लाह पनाह में रखे आमीन। साईं होदा अली जी मुंहिंजा साईं दुनिया में अल्लाह जी ज़ात बरकात वॾे में वॾा बदबख्त ब पैदा कया सुभान अल्लाह। अबा घणा ॾाढा चओ सुबुह जो विसरी ईंदो न मां चवां अहिड़ो पको कयो जो निंड मां उथो तव्हांजे कननि मां क़ुरान करीम जे तिलावत जा कका निकिरी रहनि ऐं सुभान अल्लाह ऐं दुरूद ऐं नारा बि उन लहजे में हणो जो रुॻी हैदराबाद न सिंधु नदी न भॻो टोड़ो न समुंड जूं छोलियूं न अव्हां जो आवाज़ गुंबद खिदरा में पहुंचे। सुनते हैं वो सबकी फरियादें करते हैं वो सबकी इमदादें मोहब्बत सां वेही ॻाल्हाईंदे वेही अर्ज़ कंदे त पहुचंदा अली मुर्तज़ा जी मुंहिंजा आका अल्लाह ताला दुनिया में ॿ वॾा बदबख्त पैदा फरमाया ॿ वॾा निभागा पैदा फरमाया चोटीअ जा तयल पैदा फरमाया अशकल अव्वलीन व अशकल आखिरीन। अली साईं पुछे त दिलबर उहे पहिरियां बदबख्त कहिड़ा पोयों बदबख्त कहिड़ो हमें त हिकिड़ो अॼनि उम्मतुनि में बदबख्त हो ॿियो मुंहिंजे उम्मतुनि में सॾाइण वारो उहो बि तमामु बदबख्त हो।
खुदा पनाह में रखे तो आमीन। आमीन। खुदा पनाह में रखियो तो आमीन। आमीन। हजरत अली फरमाते तो या रसूल अल्लाह कहड़ो आ पहिरन में बदबख्त हमें ता हजरत सालिह जे डाचे के शहीद कयो। सुभान अल्लाह। बुधो था हजरत सालिह जो किसो ताने ॻाल्हायो न ॿुधो त थोरो ॿुधाए थो शया तफ़सील में न। अल्लाह जो नबी सालिह अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे क़ौम में आयो त क़ौम वारा पिया चवनि सालिह तूं नबी आहे? हा तूं त असां जहिड़ो आहे। जहाने चवनि असां जहिड़ो। अरे तूं जहिड़ो कीअं? तूं अखियुनि ते केरु पटी थो ॿधाई त मटियारीअ जे घिटनि में थाॿा थो खणी मदीने वारो मथे थो निहारे त मालिक जा दीदार पियो करे। सुभान अल्लाह। तूं जहिड़ो कीअं? तुंहिंजो हथ सॼो ॾींहुं थो पिने पूरी नथी पवे। मुस्तफ़ा हथ मथे खयो जन्नत जा अंगूर पटी जो ॾे। सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढा चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तूं ॻाल्हाई वाह त मां थुक निकिरे त भर में वेठा अची थुक त न छॾ गंद थो करी। मुस्तफ़ा वात जो पाणी कढे त सहाबी हथनि में झटे पंहिंजे मुंह खे मुखी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तो जहिड़ो कीअं? तू रेंगता है फर्श पर और अर्श पर उनकी गुजर। आजा सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तू रेंगता है फर्श पर और अर्श पर उनकी गुजर। अब तू ही खुद इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर। तो जहिड़ो ना है चो तो जहिड़ो चो तो जहिड़ो चो तो जहिड़ो ना है। बेमिसल बशर आहे बेमिसल बशर तो जहिड़ो ना है। बेमिसल बशर आहे। अल्लाह जे हबीब जी ज़ात अजीब गरीब आहे अकुल कम न कंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे प्यारे फरमायो हज़रत सालिह अलैहिस्सलाम जी उम्मत में जेको वॾे में वॾो बदबख्त हो ॻाल्हि कीअं हुई। सालिह सगोरे दावा कई मां नबी आहियां वाक़ई अल्लाह जो नबी आहे। चो लॻा सालिह सगोरा जे तूं वाक़ई ख़ुदा जो नबी आहीं त असीं जीअं चऊं था तीअं करे ॾेखार। सुभान अल्लाह। छा करे ॾेखारियां? हेॾे निहारियो हिते मुल्हनि जी ज़बान पई लॻंदी आहे लुकी पई लॻंदी आहे। इंसान मां इंसान ईंदो आहे जिन मां जिन ईंदो आहे फलाणे मां फलाणो ईंदो आहे। ॿुधो सालिह सगोरे खे छा था चवनि सयाद साहब जे नबी आहीं त असांखे हिन पत्थर मां ॾाची कढी ॾे जेका पेट सां हुजे ढुकी हुजे ॿाहिरि निकिरी फर ॼणे उन ॾाचीअ में एतिरो खीर हुजे जो असां जे क़ौम जा 1700 घर आहिनि उहा हिकु ॾाची शाम जो सभिनी घर जे दरवाज़े ते वञे सभई खीर ढोते ॾुहनि खाइनि पियनि ॾुहण वारा थकिजी पर ॾाचीअ जो खीर न खुटे। जागो था ॾाची मां ईंदी आहे पत्थर मां ॻाल्हायो त सही। लूसिपाई न कबी आहे जवान थी रहिबो आहे। कहिड़ी था कनि साईं हिन पत्थर मां ॾाची कढी ॾे। सालिह साईं चया चरिया छा हो पत्थर मां ॾाची कीअं निकिरंदी भला ॾाची निकिरे पर ॾाची वरी ढुकी कीअं हुजे उहा तॾहिं ढुकी थिए जॾहिं उनजे मथां कोठ सुवार ते उठ बि न चढ़ियो आहे ईअं ढुकी थी अचे बिना पीउ जे कीअं थो पुट ॼमे। अल्लाह ताला जे नबी फरमायो ॿियो छा खपे? पत्थर मां ॾाची निकिरे ॾाचीअ में पेट ॾाची पेट सां हुजे उहो पंहिंजो फरड़ो ॼणे उन ॾाचीअ में खीर बि हुजे। ख़ुदा जे नबी हथ खयां मौला सुभान अल्लाह। तुझे दुश्मन जे मुतालिब हुआ न मञण वारनि जी घुर रस में मुंहिंजा प्यारा नबी मां अल्लाह ताला कादिर आहियां। छा आहियां? कानून मुंहिंजो हिकिड़ी शइ आहे कुदरत मुंहिंजी ॿी शइ आहे। कानून इहो आहे त इंसान इंसान मां ॼमे
पखी पखीअ जे ज़रिए अचे, इंसान हैवान हैवान ज़रिए अचे, इहो कानून आहे। पर मुंहिंजी कुदरत अञा निराली आहे। मां अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जो इज़हार थो फरमायां। इन क़ौम वारनि खे गॾे विहार, पत्थर जे मथां जे वेही रहिया निहारनि था पिया त जीअं ॾाची फर ॼणींदी आहे ऐं कूकट कंदी आहे, आवाज़ कंदी आहे, दाहूं कंदी आहे, ईअं पत्थर मां दाहूं निकिरण थियूं पयूं, ॾाची निकिरण शुरू थी वई आहे, ॿाहिरि निकिरी आई आहे। उन ॾाचे खे पेट में फर आहे, वरी उहो फर ॼणे थी पई, जीअं ॾाची फर ॼणींदी आहे, बाका जे गोरड़ो आहे, नंढो तोड़ो आहे, ॿाहिरि निकिरी आयो आहे। उन ॾाचे में एतिरो खीर आहे। शाम जो टाइम थियो आहे, सभिनी जे घर जे अॻियां वई आहे, हिकु घर न, ॿ घर न, 1700 घर हुया, सभिनी खीर ॾुही ढह कयो आहे। ॾुहण वारा खुटी था, ॾाचीअ जो खीर न खुटो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। अब पत्थर मां ॾाची कीअं थी ॼमे? इते चवंदो त दा कुदरत वारे जी कुदरत छा आहे? गाला 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 कुदरत वारे जी कुदरत। मां अर्ज़ कयां जे पत्थर मां ॾाचीअ जो निकिरण कुदरत वारे जी कुदरत। त मुहम्मद नूर जो अम्मा आमिना मां निकिरण बि कुदरत वारे जी कुदरत। सुभान अल्लाह। हुते कुदरत ॾिसी तो हेॾे कहिड़ो सो बुखार वठई, हिते अल्लाह जी कुदरत। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जहिड़े नमूने पैदा करे, जहिड़े नमूने वजूद दे, जहिड़े नमूने ॿाहिरि आणे, जंहिंखे ॿाहिरि आणे, जितां ॿाहिरि आणे, जीअं वणेस ॿाहिरि आणे। मुंहिंजे रब जे मथां का पाबंदी लॻल कान्हे का, केरु झलण वारो कोन्हे को, केरु मुरुकण वारो कोन्हे को, केरु हाकिम ख़ुदा जो कोन्हे को। तुंहिंजा हाकिम ॿिया, मुंहिंजा हाकिम ॿिया, पर अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। हाकिम जो हाकिम, बादशाह जो बादशाह, ठाहण वारनि खे ठाहींदड़, वजूद ॾियण वारनि खे वजूद ॾींदड़। अल्लाह ताला जे प्यारे नबी दुआ घुरी आहे, ॾाची मैदान में आई आहे, बचड़ो ॼणे बीही रही आहे, खीर एतिरो आहे जो ॾुहण वारा थकिजी पिया, खीर खुटई कोन। सुभान अल्लाह। घणा घर आदा जवाब ॾाढा ॾियो। वाह, रोज़ अचे पई, पर बदनसीब जेको हूंदो आहे उनखे छा बि कर, टुटल जेको आहे न सो खॼे नथो। हिकिड़ा उन्हनि में वरी शैतान मिज़ाज जा माण्हू, चवंदी हा ॾाची हूंदी त माण्हू वेंदा मुस्लमान थींदा, माण्हू वेंदा कलमा पढ़ंदा, वेंदा सालिह नबी खे मञींदा। इन ॾाचीअ जे लाइ छा कजे? उन क़ौम में का काफ़िराणी औरत आहे, बद किरदार औरत आहे, बुछड़े सहन जी औरत आहे। उहा हिकु काफ़िर खे चए थी मां तुंहिंजी ख़िदमत कंदमि, मां पंहिंजो पाण तुंहिंजे हवाले कंदसि, मां पंहिंजी जान तोखे ॾींदसि, पर शर्त इहो आहे त हज़रत सालिह जे ॾाचे खे कटे छॾ, इन जूं टंगूं वढे छॾ या मरी वञे। न हुजे, न असांजे मथां मुस्लमाननि जो दबाव पवे, न माण्हू ॾिसी मुस्लमान थियनि। कंहिं चयो औरत, ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। औरत जे मुतालिबे खे बि सोचे मञिबो, ईअं न थियो न पिनाईंदी वतई। हा, अल्लाह पनाह में रखे। काफ़िरो अंधो सहनदो उन औरत जी मोहब्बत में फाथल आहे। सैयदना सालिह जी ॾाची खूह ते पाणी पीअण जे लाइ ईंदी, ही निभागो लिकीअ ते वेही रहियो आहे। जीअं त उन ॾाचीअ खे ॾिठई, उनजा चारई पेर कटे थो। ॾाची वेचारी ज़मीन ते आहे, उनजो जेको बचड़ो हुयो, जेको फर हुयो, उहो दाहूं कंदो उन पत्थर ॾे वियो आहे, जंहिं पत्थर मां ॾाची निकिती ही। मखदूम मोहम्मद हाशिम से ठटे जे कामिल वली आलम लिखियो आहे त जीअं तो गोरड़ो वो तोड़ियो दाहूं कंदे पत्थर ते पहुतो आहे त पत्थर खुली पियो आहे ऐं उहो उन में अंदरि हली वियो आहे। हज़रत सालिह फरमायो, ऐं मुंहिंजे क़ौम वारा, तव्हां रब करीम खे नाराज़ बनाए छॾियो आहे, हाणे तव्हांजे मथां कहार जो कहर आयो रे आयो।
हिकिड़े ॾींहुं उन्हनि जा रंग फिका थी विया, ॿिए ॾिहाड़े रंग ॻाढ़ा थी विया, टे ॾिहाड़े रंग कारा थी विया, चौथे ॾिहाड़े अल्लाह ताला पनाह में रखे उन जूं शक्लियूं बदिलजी वयूं, मिरूं बणिजी विया, सूअर बणिजी विया, भोला बांदर बणिजी विया ऐं पंहिंजे घरनि में सुबुह जो उथनि पिया जे मिरूं दाहूं कंदो आहे, भोलो चीहूं कंदो आहे, रड़ियूं कंदो आहे। इहे रड़ियूं पिया छा कनि, 7 ॾिहाड़ा जेरा रहिया, उन खां पोइ मरी विया। अल्लाह ताला जे ज़ात बरकात जा बानो रब शल पनाह में रखे। हज़रत हबीब अहमद अली मुर्तज़ा शेर खुदा के मुंहिंजा प्यारा अली अॼनि उम्मत में उहो वॾो बदबख्त हुयो जंहिं इन ॾाके जा पेर मुबारक वढिया हा ऐं ख़ुदा जे नबीअ जे मौजज़े तो हिन करे ॾेखारी हुई, उहो पाण बि तबाह थी वियो, ॿियनि खे बि तबाह करे ॾियो। यादि रख मुंहिंजा प्यारा अली हिन उम्मत में उहो वधीक बदबख्त हूंदो जेको तो अलीअ जे पाक चेहरे ते तलवार हलाईंदो। अब्बा नबी खे अल्लाह ग़ैब जो इल्म ॾिनो, बेशक बेशक चओ ग़ैब जो इल्म ॾिनो आहे, बेशक कॾहिं चओ ग़ैब जो इल्म ॾिनो। नथो चई, नथो चई, इहे चओ जे इमाम बोसीरी रहमतुल्लाह अलैह कयो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, गुर्दे वारे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जो सुभान अल्लाह। तबारकल्लाहु मा वहयुम बिमुक़तसबिन, सुभान अल्लाह। ये तो वहय का कमाई ॾिसे न, खुदा जी मर्ज़ी आहे जंहिं ते लाहे। सुभान अल्लाह। तबारकल्लाहु मा वहयुम बिमुक़तसबिन वला नबियुन अला ग़ैबिन बिमुतहमी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं नबीअ खे ग़ैबी ॻाल्हि में तुहमत न लॻाए बि आहे। नबी अल्लाह जे हथां सां ग़ैब ॼाणंदो आहे, नबी जीअं चवंदो आहे तीअं अल्लाह ताला करे ॾेखारींदो। बेशक बेशक सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबीअ जो इल्म कीअं मखदूम साहब लिखियो आहे साईं मोहम्मद हाशिम ठट्टे वारे रहमतुल्लाह ताला अलैह त सारी काइनात जा नबी, मलाइक, गौस, कुतुब, फलासफर, साइंसदान जेका भी दुनिया इल्म वारी आहे उन सभिनी जे इल्म खे हिकिड़े पासे करे बीहार, मुस्तफा करीम जे इल्म खे ॿिए पासे आण, समुंड में सुई विझी मथे खण, उन सुईअ मां जेको कतरो कई पवंदो इहो कतरो बि काइनात वारनि जो इल्म आहे ऐं बेकिनार समुंड मुंहिंजे मुस्तफा जो इल्म आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम बुसीरी फरमाया थो पियो फ़इन्न मिन जूदिक दुनिया वदरतहा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया आखिरत तुंहिंजे सखावत जो ज़र्रो आहे, तुंहिंजे सखावत जो चओ चओ तुंहिंजे सखावत जो बुसीरी चए थो ज़र्रो आहे पर कन कन खे मञण में ॿर्रो आहे, उन्हनि जे लाइ तयार दोज़ख जो तर्रो आहे, उन सां ॻाल्हि कंदे त मञण में ढर्रो आहे, उनखे ॾिसंदे त कलर जो गर्रो आहे, चओ त मरी पवंदो आहे, आशिक़ मदीने जे शान खे ॿुधी ठरी पवंदो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। मुस्तफा जा परवानो नबी सिंह अली मुर्तज़ा शेर खुदा जी मुंहिंजा दिलबर हबीब मुंहिंजा सुहिणा नबी हमेशा अली मुर्तज़ा पोइ उम्मत में हो वॾो बदबख्त हूंदो, निहायत ई अश्क हूंदो, शकी हूंदो जेको तो अलीअ जे पाक मथे ते तलवार हणंदो। साईं मूंखे हणंदो? साईं चयो हा, वो अली नबी से फरमाइन अली तुझी पाक सुहारी रत सां भरजी वेंदी। जागो था, जागो था, ये दाढ़ी रखो महबूब जी सुन्नत आहे, सीरत जा किताब पढ़ो। हजरत अली साईं जे लाइ लिखियो आहे सीरत निगारनि त अली साईं जी ॾाढ़ी मुबारक एतिरी कुशादी हूंदी हुई जो हिन कुल्हे खां हिन कुल्हे ते नज़र ईंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ
सुभान अल्लाह हिन कुल्हे खां हिन कुल्हे ताईं नज़र ईंदी। नबी ॾाढ़ीअ वारो आहे, अली ॾाढ़ीअ वारो आहे, हुसैन ॾाढ़ीअ वारो आहे। तव्हां बि ॾाढ़ी रखो, जेको ॾाढ़ीअ वारो आहे सो मुस्तफ़ा खे प्यारो। सुभान अल्लाह अली अल मुर्तज़ा शेर खुदा जी मुंहिंजा हबीब पाण फरमाइनि था त प्यारा अली उहो वॾो बदबख़्त हूंदो, शकी हूंदो जेको तुंहिंजे पाक मथे ते तलवार हणंदो ऐं तुंहिंजी पाक सुहाई रत सां भरिजी वेंदी। मुंहिंजो सदर वारो अली। सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। बेटा ये घोट साईं कीअं विसारियूं शाह साहब खे। वाह वाह शाह साहब। बेशक असां वटि आहे फटाकी ड्रारी कूड़ हणे चमचो चोटीअ जो हुजे, पहिरें नंबर जो लूसी हुजे, उनजी इज़त। पर अल्लाह वटि कंहिंजी इज़त आहे? बेटा धनी फरमा थो पियो जेकी डडन दे गुझाई गुझ में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह हा हा वाह शाह साहब वाह। फरमाए तो जेकी डडन दे गुझाई गुझ में सोजे पसंद पर कहीं करत वारा के तसाद सबोई से पिथू कन पलक में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसन मूं साम्हूं पिरियनि भोराईअ में भाल कया। वाह बेटा तुंहिंजी मोहबत फरमाए थो पियो हा मूंखे हिकिड़ो सिर मौला ॾिनो आहे, घणा हुजनि भलो थिए। सुभान अल्लाह छा सा छाजे ला फरमाए तो हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां हुजनि सिर घणा त वारे वारे वढियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह शाह साहब तुंहिंजो इश्क। वाह ऐं इहा इस ॻाल्हि हुई साईं जो भिट जे दरनि ते वेठे हाजी साहब टिकेटूं भरियो था, पैसा भरियो था, कुने जो इंतजार कयो था पिया, अधु ॿिनू लख ख़र्च करे था वञो। अल्लाह नसीब करे हरम जो दीदार थींदो आहे, गुंबदे ख़िदरा जी झलक ॾिसबी आहे, रियाज़ुल जन्नत में नफ़िल पढ़बो आहे। पर वाह बेटाई साहब तुंहिंजो मक़ाम केॾो अजीबो ग़रीब आहे जो माण्हू हरम लाइ हज़ार भरे ॾींदा आहिनि, तूं वेठो भिट जे दरनि ते त हरम वारो पाण तोखे दीदार कराए रहियो आहे। सुभान अल्लाह साईं छा महिरबानी आहे, बेशक छा महिरबानी आहे। ऐं वलीअनि खे इहे दीदार थींदा आहिनि। बेशक सैयद मेहर अली शाह ओहो सुभान अल्लाह सैयद ॾाढा चओ सैयद चाहे कादियानीअ जो कारो मुंहुं करे छॾियो। वाह कई मुनाज़रा छा मञे ई न कुतो, मञे ई न काफ़िर। सैयद मेहर अली शाह सां मुनाज़रो थियो। साईं मुनाज़रा ॿिया कहिड़ा आहिनि, लीको गोल कढो, विच ते पन्नू बि रखो, कलम रखो। कादियानी तूं कलम खे चओ त लिखे, जे तूं जे चवण सां लिखी वियो त तूं सचो आहे, जे तुंहिंजे चवण सां न लिखे त मां थो चवां। पोइ जेको मुंहिंजे चवण सां लिखे उहो हक़ आहे, चईसीं मुंहिंजे चवण सां कोन लिखंदो तूं चओ। साईं चए थो कलम तुंहिंजो अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयो आहे। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरमुल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यालम। कुरान पाक में अल्लाह ताला तो कर्म जिक्र कयो आहे। अरे उसी मुझे मदीने जे मीर जी मोहब्बत जे गैरत खे ज़ाहिर कर। लिखी ॿुधा त कादियानी छा आहे। सॼी दुनिया जा माण्हू वेठा, कतारूं लॻियूं पयूं, हज़ारे लाइनूं लॻियूं पयूं, निहारीं था त हलाइण वारो हथ नज़र कोन आयो आहे, कलम पाणे कड़ो थी वियो आहे। लिखे थो त कादियानी दज्जाल आहे, कूड़ो आहे, मुंहिंजे मदीने जे मीर खां पोइ को नबी न ईंदो न ईंदो न ईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद मेहर अली शाह सुभान अल्लाह चिश्ती बेहस्ती वेठे वेठे दीदार थियो मदीने जे मीर जो। छा तो फरमाए इस सूरत नू मैं जाना खा के जान जहाना खा। सुभान अल्लाह हिनखे जान चवां न, जहान सॼे जी जान। हक़ीक़त इहा अथव, अक़ीदो असांजो नबी ज़िंदा। चओ नबी जे नबी ज़िंदा न हुजे त जहान ई न हुजे। बेशक इस सूरत नू मैं जाना खा
जाना आखा की जान जहान आखा सच आखा ते रब दी शान आखा जिससे शान तो शाना सब बनिया है अल्लाह अकबर या रसूल अल्लाह केरे शान वारो हबीब दीदार कंदे जो सुबहान सुबहान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक वाह मुझा हबीब केडो सोहणो आहे सुभान अल्लाह अरे शर्म नथो अचे लेकिन मुजड़ो आहे हुन प्यारे जी प्यारी ॻाल्हि त ॿुध सुबहान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक किथे मेहर अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़ियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ हाँ अज सिक मित्रां दी वधेरी है क्यों दिलड़ी उदास घनेरी है लाओ लाओ विच आस चंगेरी है अज नैना ने लाया क्यों झड़िया सुभान अल्लाह खुदा नसीब करे आमीन च मुझो जिंदा हबीब जाओ नबी बुधन वारो ॾिसण वारो अचण वारो रंग लाण वारो नबी आहे तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली ख़िदमत अली अल मुर्तज़ा तुझे पाक दुश्मन हाँ तुझे पाक मथे ते दुश्मन तलवार हणंदो तुझे पाक चेहरे खां रत जा कतरा ईंदा तुझी पाक सुहिणी रत सां भरिजी वेंदी शायर खुदा सब्र थो करे कि तू मुंहिंजा महबूब जकी रब जी रज़ा हूंदी मां अली उन ते राज़ी आहियां सुभान अल्लाह हलंदे हलंदे जागो था थकीद न पिया हो न कुरान पाक जी आयत छा पई बयान फरमाए इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युकातिलूना फी सबीलिही सफ़ा कअन्नहुम बुनियानुम मरसूस जेके रब जे राह में लड़न था जिहाद कन था जंग कन था अल्लाह जे राह में जान जी बाजी लगाइन था रब्बुल आलमीन फरमायो मुझी उन सां मोहब्बत मुझो शेर खुदा इने सफ़े अव्वल में बीठो आहे मुजाहिदा गाज़िया रब जे रज़ा ते राज़ी आहे हबीबन करीमन दुनिया ता ज़ाहिरी बुरको मटायो छा चओ चओ खिलो न ॾाढा ॻाल्हा इहे नबी जीअरो आहे अॼु बि जीअं सहाबन सां गॾु हो सुभान अल्लाह जीअं सहाबन सां गॾु हो बेशक को तफ़ात न है का तब्दीली न है हबीब जीअरो आहे चओ हबीब वाह आला हज़रत जिंदा फमे तो तू जिंदा है वल्लाह शायरी कयो त अहिड़ी कयो अहिड़ी न जो बच्चा बि तबाह तूं बि तबाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चिश्मे आलम से छुप जाने वाले मुझे डर है आका मुझे साथ ले लो के रास्ते में है जा बजा थाने वाले मदीने के खित्ते सुभान अल्लाह हाँ हाँ मदीनो तो विसरण वाली शई न है सुभान अल्लाह मैं तो मदीने के खित्ते खुदा तुझको रखे यतीमों गरीबों को ठहराने वाले हरम की जमी और कदम रख के चलना अरे सर कमो क्या है वो जाने वाले सुभान अल्लाह नबी से दुनिया का ज़ाहिर रहलत फरमाइया सिद्दीक अकबर की खिलाफत हक़ी खिलाफत सच्ची खिलाफत उन खां पोइ फारूक की खिलाफत उस्मान गनी की खिलाफत सच्चू खिलाफत उन खां पोइ हैदर करार जो दौर आयो आहे चओ सुभान अल्लाह अञा चओ सुभान अल्लाह अली केॾी इल्म वारो आहे
केॾे फेज़ वारो आहे, केतिरी निगाह वारो आहे। साईं फरमाई छा था, अली क़ुरान सां गॾु आहे, क़ुरान अलीअ सां गॾु। सुभान अल्लाह, अली हक़ सां गॾु आहे, हक़ अलीअ सां गॾु आहे। सुभान अल्लाह, अली मुंहिंजो आहे, मां अलीअ जो आहियां। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे प्यारे शेर ख़ुदा जे ख़िलाफ़ जो दौर आहे। मूं अर्ज़ पे कयो त जे सालिह साईं जे ॾाचीअ खे शहीद कराइण जे लाइ हिकु औरत जो किरदार हो, जंहिंखे दुश्मन ने बचियो हो, उन हिकु ज़ालिम खे तयारु कयो, ॾाचे खे शहीद कयो वियो। ईअं वरी हज़रत अलीअ जे मुक़ाबले में खारजी हुआ। केरु? चओ चओ केरु? जंहिंखे अलीअ जो शान न वणंदो आहे, अलीअ जो शान ॻाए त ॼण मोचड़ो मुंहं ते हणी कढीसि। अलीअ जो नालो वठ त उन सां गॾु भली श्रृंगार करा, मस्जिद खे सुहिणो बना। बेटा धनी रहमतुल्लाह अलैह मस्जिद खे ज़िक्र कयो। फरमाए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हादी हामी हाशिमी सरदारे सरदार, सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, चारई चंगा चौधार हुआ है कादा हबीब सिंह। किथे बसू मस्जिद में गाला, किथे मस्जिद में, ॾाढा गाला बंगले में, हॉस्टल में, गाला गाला मस्जिद में, न छा में अल्लाह। नबीअ खे बि मस्जिद प्यारी, अलीअ खे बि मस्जिद प्यारी। हज़रत अलीअ जो नालो छा आहे? अली। जॾहिं ॼाओ त अम्मा पहिरीं नालो रखियुसि हैदर। हैदर जी माना शींहं, हैदर जी माना शींहं। अली साईं जी अम्मा जो नालो छा हो? फातिमा। नालो छा हो? अम्मा जे बाबे जो नालो हो असद। असद माना शींहं। जॾहिं ॼाओ त अम्मा पंहिंजे पीउ जे नाले वारी माना शींहं, उन सां ॿियो लफ़्ज़ो हैदर, इहो नालो मुंहिंजे हज़रत अली साईं ते रखियो। हज़रत अबू तालिब साईं ॿाहिरि वियो हो, मोटी आयो आहे, पुछे थो फातिमा छा नालो रखियो अथई? के भला हैदर। फरमाए थो न, मां पंहिंजे अलीअ जो नालो रखां थो अली, माना बुलंद शान वारो, वॾे मर्तबे वारो, वॾे मान वारो, वॾी बुज़ुर्गीअ वारो, वॾे फैज़ वारो, दुनिया जे मथां महबूब करीम जे विलायत खे वंडण वारो, फैज़ खे वंडण वारो। अबू तालिब साईं नालो अली रखियो आहे, अम्मा नालो हैदर रखियो आहे, माना शींहं। सुभान अल्लाह, चओ चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। माना जॾहिं ॼाओ हो त किथे? ॿियम घर में न, हॉस्पिटल में न, घर में न, किथे ॼाओ आहे? कसेरा मुयसर फारसी शेर बि आहिनि। चार ॿोलियूं, चइनी ॿोलियुनि में तकरीर बि करे वञ, ॿी शेर बि पढ़ी वञ। ख़ुदा क़बूल फरमाए। हिकिड़े मदीने पाक जे 12 दोस्त थी विया बाग ते, मिस्री बि हुजनि, इंडिया जा बि हुजनि, सिंधी बि हुजनि, अरब सगोरा चओ त अरबी में ॻाल्हा, बलोच चवनि त असीं असांखे कुझु मिड़े कुझु ॿोली अचे थो, मुंहिंजो कुझु अचे थो त सिंधी सम्झो। सभु छा हुजनि, अल्लाह ताला क़बूल फरमाए। अरबीअ में अरबनि खे, सिंधीअ में सिंधियुनि खे, उर्दू वारनि खे उर्दू में, बलोचनि खे फारसीअ में, अल्लाह ताला चइनी ॿोलियुनि में मदीने जी हाज़िरी नसीब। सुभान अल्लाह, सुभान सुभान अल्लाह, अल्लाह। सुभान अल्लाह। कसेरा मुयस्सर नशदी सआदत, बेकाबा विलादत, बिमस्जिद शहादत। सुभान अल्लाह। जमे काबे में, शहीद मस्जिद में। नबी साईं खे मस्जिद प्यारी आहे, अली साईं खे, साईं जो नालो साईं छा? अली। ॿियो नालो अम्मा छा रखियो? हैदर है। ऐं लक़ब कहिड़ो आहे? असदुल्लाह। कहिड़ो? असदुल्लाह। कुन्नियो जब पुट ॾे या पीर जे निस्बत खे। कुन्नियत साईं जी कहिड़ी आहे? हिकिड़ो कुन्नियो आहे अबू तुराब। छा? अबू तुराब। मिट्टीअ जो पीउ। मिट्टीअ जो पीउ कीअं? घरां निकिरी आराम जे लाइ मस्जिद महबूब जे में आयो। अली साईं मस्जिद में लेटी वियो आहे, मथां चादर विझी सुम्ही रहियो आहे।
अल्लाह जे महबूब जे प्यारे सोट हजरत अली के हबीबन करीमन जाचो आ त काॾे वियो आहे, घर मां निकिरी आयो आहे, मस्जिद में हुजूर आया आहिनि, अली से मस्जिद में सोतो पियो आहे, आस्ते आस्ते चादर पुठीअ तां परे थी वई आहे, मदीने जे मस्जिद जी मिट्टी अलीअ जे पुठी पाक ते लॻी पई आहे, सुतो पियो आहे, नबी सी मथां था अचनि, हे मिट्टी उघंदे फरमाया त कुम या अबा तुराब, ओ मिट्टीअ जा अब्बा उथी वे, मोहम्मद सो मथां बीठो उथी मिट्टीअ जा अब्बा नबी साईं जो ज़ुबान मां कढिया, कुम अबा तुराब। हज़रत अली चयो मदीने वारो, अली मुंहिंजो नालो बाबा रखियो आहे, हैदर मुंहिंजो नालो अम्मा रखियो आहे, अबू तुराब मदीने वारे सॼियो आहे, मूंखे अबू तुराब सॾींदो त मां ख़ुशि थींदुसि, छो त मुंहिंजे महबूब जो लक़ब मूंखे सभिनी खां वधीक प्यारो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चारिया, हक चारिया, या अली। अल्लामा तबरी रियाज़ नज़र में लिखियो आहे त नबी करीम जी ज़ात हज़रत अलीअ खे ॿियो कुनियो बि सॾींदा हुआ, अबू रैहान तैल, माना ॿिनि गुलनि जो अबू। ॿ गुल कहिड़ा, हिकिड़ो इमाम हसन, ॿियो चओ इमाम हसन, ॿियो अबू रैहान तैल, ॿिनि नाज़बू जे गुलनि जो बाबो, हबीब करीम जे प्यारे अलीअ जो नालो अली, अम्मा सॼो हैदर, मुस्तफ़ा सॼो अबू तुराब, अबू रैहान तैल, ॾाढो प्यारो आहे। अलीअ खे मस्जिद प्यारी आहे, नबीअ खे मस्जिद प्यारी आहे, मोमिन खे मस्जिद प्यारी आहे। मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पानी, मच्छीअ खे ॿाहिरि कढिबो आहे त तरपंदी आहे, मोमिन इबादत खां ख़ाली हूंदो आहे त बेक़रार हूंदो आहे। हाणे राति जो टाइम आहे, रमज़ान जो महीनो आहे, हज़रत इमाम हसन दिलबर पुट अली साईं सां गॾु आहे, पाण पंहिंजे घर मां निकिरे थो पियो, सॾींदुसि अय्युहन्नास इलस्सलाह, अय्युहन्नास इलस्सलाह, अय्युहन्नास इलस्सलाह। ओ कूफे में सुम्हण वारा इंसान हो, उथो रब जे निमाज़ ते हलो। वो अब्दुर्रहमान बिन मुलजिम पलीत, एक औरत बदकिरदार जो बदशल कुत्ते चोर वांगुरु अचे कुंड में लिकी बीही रहियो आहे, जीअं मुंहिंजो अली चवंदो आयो आहे, ईअं हुन निभागे ओचितो हमलो कयो आहे। हज़रत अली साईं खे तलवार लॻी आहे, अल्लाह जे प्यारे खे ज़ख़्म पियो आहे, ज़ख़्म घणो थी वियो आहे, जेके ॿ चार माण्हू हुआ उन इब्ने मुलजिम खे ॿधी था वठनि। हज़रत अली फरमायो इनखे काबू कयो, अल्लाह ताला जे महबूब मूंखे ॿुधाए छॾियो हो त अली तो ते तलवार वहाइण वारो पोयनि उम्मतुनि में वॾे में वॾो बदबख़्त हूंदो। हज़रत अली साईं खे तलवार जी तकलीफ़ वधी वई, निमाज़ इमाम हसन साईं पढ़ाई आहे, उन खां पोइ हेॾे निहारे पाणीअ जो मिठो गिलास शरबत इमाम हसन पंहिंजे बाबे खे ॾिए थो, अञा साईं ज़िंदा आहिनि। साईं बाबा छा आहे? बाबा मिठो गिलास पाणी जो आहे, शरबत आहे, हमेशा फैसला पोइ थींदा, अव्वल इहो गिलास मुंहिंजे दुश्मन खे प्यार। वाह सोना भेटाई, फरमाए तूं चवंदी तूं मच वातम वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पाद में पाए वियो किने वारो कीन की। जी भाई जोगी थिया त कर हाल फ़कीरी, ये विख विख मिलनी गारियूं त बिचमदो चइज जी, कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुरु पी त संदो सामी सी तोखे ओॾो न के। बेटा जी बोली पोया अवल कुरान करीम खे पढ़ी ॾिस, अल्लाह ताला छा फरमायो, वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साबर खाईंदड़, माण्हुनि खे माफ़ कंदड़, एहसान कंदड़ सां अल्लाह ताला मुहबत रखंदो आहे। वाह मुंहिंजो दिलबर अली, हमेशा इहो पाणी न खे ॾे त पे मनहूस त अॻई आहे, बदबख़्त त अॻई आहे, तजियल त अॻई आहे, भिटकल त अॻई आहे, चए मां न पीअंदुसि। अली थी फरमाए था हसन पुट मूंखे ॾे त मां थो पियां। मूं सोचियो जे इहो पी वठे
त मां अली पंहिंजो ॾोह माफ़ करे जन्नत में बि शराबन तहूरा प्यारियां पर बदबख्ता बे हयावा तॾहिं अल्लाह कुदरती तरह सां हिन फिट अल्लाह इनखे नसीब न थियो आहे। हज़रत इमाम हसन हिकिड़े पासे खां वेठो आहे, हज़रत इमाम हुसैन ॿिए पासे खां वेठो आहे। कूफे जे शहर में अल्लाह ताला तव्हांखे नसीब करे करे ज़ियारत ते वञो, ॾिसजो हली मां उहा जाइ ॾिठी हुई जिते मुंहिंजे सुहिणे अलीअ पाक खे रखियो वियो हो। फ़िलहाल जॾहिं पाण जहिड़ा हुया, हिन पासे हसन आहे, हिन पासे हुसैन आहे, ऐं पाण वसियतूं पेठे कयूं। ख़ुदा जो कसम जॾहिं उन जाइ में घिरियासीं तॾहिं अखियुनि मां ननार वही पिया, बेकरार पानी बहण लॻो आहे। खुही ॾिठीसीं जंहिंमां हसनैन करीम पानी कंदा हुआ। हज़रत पंहिंजे बचनि खे हिदायतूं कयूं आहिनि, हक़ ते रहण जूं वसियतूं कयूं आहिनि, सब्र जी तलक़ीन कई आहे। अल्लाह ॾे राही थियो आहे। इमाम हसन जनाज़े जी निमाज़ पढ़ाई आहे, पर हुस्न कंहिं ॾियारियो आहे, हसन ॾियारियो आहे, हुसैन ॾियारियो आहे, ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन जाफ़र ॾियारियो आहे। जनाज़े जी निमाज़ इमाम हसन पढ़ी आहे। हज़रत अलीअ खे शाह नजफ़ में दफ़न कयो वियो आहे। हीअ अली आहे जंहिंजी हिन महीने में शहादत थी है। सुभान अल्लाह। कुरान करीम से फरमाए इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युकातिलूना फी सबीलिही सफ़न कअन्नहुम बुनियानुम मरसूस। रब जी उन्हनि सां मुहबत आहे जेके उन जे वाट में जिहाद कंदा आहिनि, ईअं बीहंदा आहिनि जे भितियूं बीही वेंदियूं आहिनि। जिहाद हिकिड़ो काफ़िर सां, हिकिड़ो ॾाढा ॻाल्हि आहे, हिकिड़ो नफ़्स सां, हिकिड़ो ॿ क़िस्म जिहाद आहे। काफ़िर सां जेको जिहाद आहे उहो बि जिहाद आहे, उनखे जिहाद असगर सॾियो वियो आहे। नंढो जिहाद आहे जेको अल्लाह ताला पनाह में रखे। असांजे पाकिस्तान इंडिया सां जंगी थी 15 ॾींहं हली, महीनो हली, वरी बंदि थी वई। ही जिहाद जेको हलंदो आहे काफ़िर सां मुक़ाबिलो, इहो 5 ॾींहं हले, 5 महीना हले, साल हले, पर नंढो जिहाद आहे। वॾो जिहाद कहिड़ो आहे? नफ़्स सां लड़ाई, रात जो बि गॾु, ॾींहं जो बि गॾु, सर्दीअ में बि गॾु, गर्मीअ में बि गॾु, सियारे में बि गॾु, ऊन्हारे में बि गॾु, जुआन सां बि गॾु, पोड़े सां बि गॾु। इहो नफ़्स वॾो ज़ालिम आहे। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सूअ। नफ्स बुराई जो अमर कंदो आहे, पर नफ्स खे दुरुस्त करण जे लाइ, नफ्स ते कंट्रोल करण जे लाइ अल्लाह ताला रमज़ान महीने जा रोज़ा नसीब फरमाए मुक़रर थी विया आहिनि, हली रहिया आहिनि। उहो मुंहिंजे महबूब करीम जा उम्मतीयो, उठ नाहियो जो खाईंदा वतो, ढगा नाहियो जो चरंदा वतो, बकरियूं नाहियो जो हलंदा वतो, इंसान आहियो, मुस्लमान आहियो, होटलूं बंदि कयो, ताला लगाए छॾियो, अल्लाह जा रोज़ा रखो, ॾींहं जो रोज़नि में रहो, रात बि कुरान ॿुधो। मदीने जे साईं फरमायो मन काम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको रात बि कुरान पढ़े, कुरान ॿुधे, बि रमज़ान जे महीने में अल्लाह जी इबादत करे, अल्लाह जे हबीब जो फरमान आहे, मुंहिंजी तुंहिंजी ॻाल्हि न आहे, रब्बुल आलमीन उन जा अॻियां गुनाह बख़्शे छॾींदो। अल्लाह सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ मुंहिंजे अलीअ खां पुछ, सुहिणे अलीअ खां पुछ, खातून जन्नत खां पुछ, हज़रत हसन खां पुछ, शहीद करबला खां पुछ, गौसे पाक खां पुछ, पीरनि जे पीर खां पुछ, दिलबर दस्तगीर खां पुछ, मुहियुद्दीन मीर खां पुछ। दुरूद पढ़ त पुछी ॿुधायां वॾे आवाज़। सब थधा खे वेठा है, वो भत जो इंतजार था, पर भत न मिलंदो, सलाद पढ़ो पोइ मिलंदो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व सहाबिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। रमज़ान जो क़दरात कुरान खे आओ या न? रमज़ान जो क़दरात मदीने जे मीर खे, रमज़ान जो क़दरात सिद्दीक़ अकबर खे, रमज़ान जो क़दरात फारूक आज़म खे, रमज़ान जो क़दरात उस्मान ज़िन्नूरैन का, रमज़ान जो क़दरात अली अल मुर्तज़ा के, रमज़ान जो क़दरात खातून जन्नत के, रमज़ान जो क़दरात आयशा सिद्दीक़ा के, रमज़ान जो क़दरात अब्दुल कादिर जीलानी। सुभान अल्लाह। वाह सुहिणा अब्दुल कादिर, वाह वाह। अल्लाह जे बांधने में अल्लाह से हिकमतूं रखियूं आहिनि। छा चवंदा आहिनि सिंधीअ में? अदा मुड़ुस खे मुड़ुस सुञाणे। अब हो न, ॿिए खे कहिड़ी ख़बर?
मल्ह के मल्ह सुञाणे साईं जागा जो हमरा होशियार थी वियो खिलो न खिल ते कंट्रोल खुदा जे वास्ते बस मदीने जे मीर सां ताल्लुक जोड़े वेही रह कल्ब जी तार मदीने पहुंचाए छॾ इए समझ तो महबूब तो जे महफिल में वेठो जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं वो अपने दिल को मदीना बनाए बैठे हैं किसी ने आके कहा है यूं मेरे कानों में नजर से देख वो महफिल में आए बैठे हैं तवज्जो जे खुदा रे महबूब करीम दे कुरान जे रहमतन दे हिक रवाजी महफिल तारे बाजी वाली ना है इश्क मोहम्मदी जो पैगाम औलिया कराम जे फैज़ बरकत जो पैगाम उहो बादशाह पी तोखे पुत्र जमदो पोइ मुबारक मिलंदी अब आइए न मुखे अल्लाह से बचरो दिनो पोइ मुबारक मिली साईं हासिल मोहम्मद जुमन के पुत्र जाओ पोइ मुबारक मिली आ खुदा जे प्यारे अब्दुल कादिर जीलानी जो मकाम त निहार अञा जीजल अम्मा जे वजूद में आ बाहर निकतो ही ना है साईं जो बाबो तो फरमाए त मां घर में सुतो पियो हां तो मुंहिंजो घर बिना बिजली जे रोशन लगो पियो आ चमकदार लगो पियो आ तजली नजर अची रही आ हैरान आया अखियूं पटे थो निहारिया त सुजागी जो जहान थी वियो आ ॾिसां त मुंहिंजो महिमान मुंहिंजो चओ मुंहिंजो मेहमान अकुल हैरान हर शे कुर्बान जेको ॾिसे मस्तान जेते लथो कुरान जेजो शान अजीब अल्लाह जो हबीब दिलनि जो तबीब ज़ाहिर में परे पर हकीकत में करीब मदनी मुजीब वेझो वियो हां हथनि चुमण जी कोशिश तो कयां पाण भाकुर पाए हमें सां सुञाणी तो केर हाउ के भला सुञाण पर अख अल्लाह ताला ॾिनी तू मदीने जो साईं आई हमेशा हाउ कभी हाँ करीम करम कयो तो कीअं आया आहियो वो हुक्म त ॿुधायो पाण फरमाईंदा था ओ सैयद मूसा जंगी दोस्त दुनिया में पुत्र जमदान पोइ मुबारक ॾिबी आहे तुंहिंजो पुत्र अञा ॼाओ न आहे अब्दुल कादिर अञा आयो न आहे मां मुहम्मद तोखे मुबारक ॾियण आयो हां उहो बच्चो ॼमंदी जेको वलियनि में ईअं शानदार हूंदो जम मुस्तफ़ा नबियनि में शानदार अल्लाह या रसूल अल्लाह है हक चार यार या गौसे आज़म वो गौसे आज़म आला हजरत साथ बयान फरमाए सुभान अल्लाह हमें तो तू है वो गौस के हर गौस है शैदा तेरा सुभान अल्लाह बुधो था जागो था दिल बने थी कसम थी रब जो न मारी तो बुधा तू है वो गौस के हर गौस है शैदा तेरा तू है वो गैस माना समझे नो मां को समझ में दी तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा सुभान अल्लाह साईं तू उहो गौस आहीं जो सभई गौस तुंहिंजा आशिक आहिनि माना समझो तू उहो गौस आहीं जो सभई गौस तुंहिंजा आशिक आहिनि सभई गौस तुंहिंजा तू उहो गैस आहीं गैस चइबो आहे उन रहमत जे ककर खे जेको वसी सुञ में आबादी करे तू उहो गैस आहीं वसंदर ककर आहे जो ॿिया ककर उञायल थी तुंहिंजे अॻियां झोली हलींदा आहिनि आई ॻाल्हि समझ में तू है वो गौस के हर गौस है शैदा तेरा तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा राजा सुभान अल्लाह चल हाँ हाँ वाह आला हजरत ये तो बादशाह पिए साईं तू केरी हस्ती
तू उहू अल्लाह जो प्यारो अल्लाह वारो। हाँ हाँ अल्लाह का लिखियो आहे त नबी से जॾहिं मेराज ते विया किथे आ ॾाढियां ॻाल्हि मचारनि में हैदराबाद उते जिते जाइ न आहे न ओभर न ओलह न ॾखण न उत्तर न आसमान ला मकान जाइ न। साईं जॾहिं मेराज ते विया हमेशा सिदरतुल मुंतहा खां मथे चढ़ंदे मूं निहारियो त हिकिड़ो कुदरती नूर जो वण उन वण जे तारनि ते अल्लाह जी कई मखलूकात पखियुनि जे सूरत में वेठा आहिनि। ॿ पखी नज़र आया, हिकु अछे रंग वारो ॿियो साए रंग वारो। हिकिड़ो हिकिड़ो ॿियो साए रंग वारो। अछे रंग वारो अल्लाह जी मोहब्बत में महब वेठो कंदड़ो हेठि कंदड़ो हेठि कंध में मज़ू आहे। मूना तुरसीना सदा सना ॿुधाई त अल्लाह वारा गोॾनि ते कंध रखंदा आहिनि। मूना तुरसीना जे मूसा साईं खे तूर जबल ते रब जो ॻाल्हाइण नसीब थियो हो इहे वलियनि खे गोॾे ते मथो रखे ज़िक्र करे रब जे ज़िक्र जूं तजल्लियूं नसीब थी। मूना तुरसीना सदा सनासिन हिकिड़ो महवा अछे रंग जो पखी आहे, हिकिड़ो साए रंग जो आहे। छो कंहिं महिल महवा कंहिं महिल मथे थो वञे कंहिं महिल लही थो अचे। हबीब करीम जिब्रील ही केरनि अर्ज़ करे या रसूल अल्लाह अछे रंग वारो पखी अव्हां जे उम्मत जो वली हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी आहे। सुभान अल्लाह। साईं साए वारो अव्हां जो बच्चो प्यारो हज़रत अब्दुल कादिर जीलानी जेको मथे थो परवाज़ करे इन लाइ थो करे त तूं मुस्तफ़ा सां मथे गॾियो हले। चओ सुभान अल्लाह। तॾहिं आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत महबूब जो परवानो। चओ महबूब जो चओ महबूब जो मदनी जो मस्तानो। अर्ज़ तो करे गौसे पाक तू है वो गौस के हर गौस है शैदा तेरा। तू है वो गैस के हर गैस है प्यासा तेरा। इन्हें साॻी तिर्द ते साईं वरी महबूब शान में चयो हबीब जो शान में चवां थो मुंहिंजा महबूब सखी एॾो करीम आहे, एॾे शान वारो नबी आहे, एॾे मर्तबे वारो रसूल आहे जो तुझे बुलंदीअ जी ॿिए खे का ख़बर ई कान्हे। हू पूरा थी विया 2 कलाक अञा घणा मिंट खो घणी 4 हले पर ॻाल्हि मस्जिद में सची कयो। अबा हिते न पेर खोए हणंदो त ख़ुदा हिदायत ॾींदो। हलो साईं नबी करीम जा आशिक़ो बस ॿुधो थोरो आला हज़रत हबीब जे शान खे बयान कंदे कि मुझा महबूब नबी फर्श वाले तेरी शौकत का उल्व क्या जाने। फर्श वाले खे कहिड़ी ख़बर तुंहिंजो शान छा आहे। फर्श वाले तेरी शौकत का उल्व क्या जाने। खुसरवा अर्श पे उड़ता है फरेरा तेरा। महबूब फरमाइता मेरा जारी रात अर्श खां मथां मूं हिकिड़ो नूर जो झंडो ॾिठो जंहिंजो जन्नती कपिड़ो फर फर करे रहियो हुयो अर्श खां मथां। पुछां त जिब्रील हीउ छा आहे? चए या रसूल अल्लाह ही शफ़ाअत जो झंडो आहे जेको क़यामत ते ॾियारे तो मुस्तफ़ा करीम खे अता थींदो। आदम खां वठी करे ईसा ताईं सभु नबी इन झंडे जे छां में इन झंडे जे हेठां हूंदा इन जे रहमत में हूंदा। नबी साईं था फरमाइनि त मुंहिंजा प्यारा सहाबियो जी मुंहिंजा आका
झंडो मुंहिंजे हथ में हूंदो पर मां पंहिंजे अलीअ खे ॾींदुसि त अली तूं खयो हल। वाह 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 वाह। कंहिंखे ॾींदुसि? चओ चओ कंहिंखे ॾींदुसि? अलीअ खे ॾींदुसि। पोइ नबी ॾे त तूं छो सड़ी, नबी ॾे त तूं छो चिड़ी, नबी ॾे त तोखे टांडा छो था वठनि। मुझे महबूब करीम जी ज़ात बरकात कि अल्लाह ताला प्यारो महबूब के प्यारो अली ॾिनो आहे। अली मुर्तज़ा जे बचड़न मां अब्दुल कादिर जीलानी आहे जंहिंखे रमज़ान महीने जो क़दुरु आहे। मशहूर मरूफ़ ॻाल्हि आहे त ॼम देई रोज़ेदार ऐं अव्हां माशाअल्लाह उमिरि खे मोटी आहे पोइ खणी मिले रंग सग हणी मट सट कयो था पर मज़ो इहो आहे जो मथे कारा वार पारूं अछूं बिरंगा लॻा वठो। जे टे ॾींहं कलर नथो हवे त चाचो ज़ाहिर थियो पवे। अरे कल्ह मूं पे चयोमांसि अधु अॼु वरी चाचो ईअं आहे न ॻाल्हायो अल्लाह जे ज़ात बरकात बानो मुंहिंजे पीरनि जे पीर महबूब सुभाणे जा मुरीद आओ पाबंदी सां रखो। अॼु कौन ॾींहुं आहे? 20 जी राति घणा ॾींहं गुज़रिया? बाक़ी अल्लाह छा न हयाती जी ख़बर न हालतुनि जी ख़बर बाक़ी 10 रोज़ा रब नसीब करे मुहबत सां रख प्यार सां रख। हीउ जेको पोयूं ॾहाक पियो अचे न इन जे लाइ साईं फरमाइनि था त अल्लाह ताला रमज़ान जे महीने जा 3 हिसा कया आहिनि। पहिरें हिसे में अल्लाह जी रहमत वसंदी आहे, ॿिए हिसे में अल्लाह ताला गुनाहनि जी बख़्शिश कंदो आहे, टे हिसे में पंहिंजे बाननि खे जहन्नम जी बाहि खां छोटकारे जी टिकेट ॾींदो आहे। ही प्यारो हिसो हाणे शुरू पियो थिए के एतिकाफ़ में विहंदा। एतिकाफ़ जो मतिलबु आहे रब जे दरवाज़े ते वेही रहण। ॼण चइजे त यार ॻाल्हि ॿुधी थी हाफ़िज़ साहिब मां उथंदो साईं कोन मुंहिंजो कमु कर त पोइ उथां सुबुह शाम पेठो हूंदो सां। एतिकाफ़ वारो चए थो मौला मां बचनि खां नंगनि खां न्याणनि खां पुटनि खां दुकान खां ज़रीर खां नौकरीअ खां सभिनी खां तालुकात टोड़े तुंहिंजे मस्जिद में वेठो आहियां जेसीं मुंहिंजा ॿई जहान आबाद न कंदे मां न उथां। एतिकाफ़ रब नसीब करे इन ॾहेक में अदा कर। अल्लाह नसीब करे शबे कदर के हिन राति में हिन ॾहे में ॻोल्हिजां। हिन ॾहे में छोटकार मिलंदो आहे, नजात मिलंदी आहे, आज़ादी मिलंदी आहे। ही पोयूं ॾहो इनाम जो ॾहो आहे। ईद मथां पई थी अचे सखणा कपिड़ा पाए ईद में मैदान में अचणु मुनासिब न लॻंदो आहे। मज़दूरी उहो वठंदो जंहिं मज़दूरी कई हूंदी। सुभान अल्लाह। मटियारी शुगर मिल में जन मज़दूरी कई बोनस उन्हनि खे मिलंदो न पर मां हाजी यार मोहम्मद जे मोरे खां निकिरी पई साईं अस्सलाम वालेकुम जीएल साहिब असांजो बोनस घणो आहे? चवंदो यार चरिया अॻे ॿुधासीं हाणे ॾिसूं तव्हां जो छाजो आहे? न तव्हां नौकिरी कई आहे न मज़दूरी कई आहे न महिनत कई आहे। महिनत जन कई आहे मज़दूरी जन कई आहे 5% बि उन्हनि जो आहे त बोनस बि उन्हनि जो आहे पघार बि उन्हनि जी आहे। ईद जे ॾिहाड़े रब ऐलान फरमाईंदो मलाइको मां जज़ाउ अजीरन वफ़ा अमलहू जंहिं महिनत करे 30 ॾींहं रोज़ा रखिया राति क़ुरान ॿुधो आहे ॿियो ख़बर छा ॾियांसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मलाक रब जा प्यार सुभान अल्लाह। मौला पुछे उहो जंहिं वटि खोट हुजे सुभान अल्लाह जंहिं वटि कमी हुजे असीं तोखे छा चऊं त तूं छा रे तूं मालिक ही तुंहिंजा बाना आहिनि तो हुकुम फरमायो हिननि अदा कयो आहे तो रोज़ा कया हिननि रखे ॾेखारिया तो तरावीहूं चयूं हिननि पढ़ी ॾेखारियूं तो क़ुरान लाथो हिननि तिलावत करे ॾेखारी आहे। हिकिड़ा पढ़ंदा रहिया ॿिया ॿुधंदा रहिया राति जो जाॻंदा हुआ ॾींहं जो बचनि जो गुज़र बि कंदा हुआ रोज़ा बि रखंदा हुआ। मौला महिनत ॾाढी कई अथनि असीं मलाक शाहिदी खारियूं इनाम ॾियणु तुंहिंजो कमु आहे। रसमंदो मलाइको छा ॾियानि बसि ॿुधाए छॾियो न तो ईद जे मैदान में चवण वारो मोटी वञो। अॼु तव्हां गुनाहनि खां ईअं पाक आहियो जंहिंजी ज़ल मां जे पेट मां ॼमण वारे वक़्तु पाक थी आया हुयऊं। मग़फ़िरत बि तव्हांजी आहे त जन्नत बि तव्हांजी आहे।
रब्बुल आलमीन इहा नेमत नसीब कई आहे। रमज़ान शरीफ़ हली रहियो आहे, हिन में गुनाहनि खां तौबह कयो, मग़फ़िरत जी तलब कयो, रब खे राज़ी कयो, रब जे हबीब खे राज़ी कयो त इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। रब करीम मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला मस्जिद खे, जमात खे, महफ़िल मल्हाइण वारनि खे, ॿुधण वारनि खे, घरनि में ॿुधनि, ॿाहिरि ॿुधनि, घिटनि में ॿुधनि, रस्तनि ते ॿुधनि, जिते जिते आवाज़ वञी रहियो आहे, रब करीम सभिनी जे दिलनि जो जायज़ मुरादूं पूरियूं करे। ऐं दुआ कयो अल्लाह मदीने मक्के जा दीदार कराए। रब असांजे बच्चनि खे, पुटनि खे, न्याणनि